अॼु SKTV ऐं राष्ट्रीय सिंधी समाज जा असां सां गॾु उपाध्यक्ष गुजरातिया हिते पहुता आहिनि झूलेलाल मंदिर जे जेका ट्रस्टी आहिनि ऐं उन सां गॾु गॾु उन्हनि जा मंत्री आहिनि श्री राजूबल नाऊमल पिंजलाणी। अॼु उन सां असां मुलाक़ात करणु आया आहियूं। असां सां गॾु आहिनि श्री महेश आहूजा। जय झूलेलाल। मां महेश पी आहूजा ॻाल्हाए रहियो आहियां। मां हींअर गांधीधाम झूलेलाल ट्रेडर्स में ओचितो हिकु मुलाक़ात वरिती। अचो त मां तव्हांखे हिकु माण्हू सां गॾिजायां थो जेके झूलेलाल मंदिर गांधीधाम में मंत्री पद ते आहिनि, रहंदा। अहिड़ी सोच रखी करे राजू भाई तव्हांजो स्वागत आहे। अॼु मां तव्हां वटि साम्हूं खां न्यूज़ चैनल खणी आयो आहियां। छा तव्हां झूलेलाल मंदिर में मेंबर आहियो? बिल्कुलु ट्रस्टी आहियां 10 साल खां ऐं मंदिर में 365 ॾींहं मुंहिंजो हाज़िरी हूंदी आहे ऐं 365 ॾींहं मंदिर में वेंदो ई आहियां। मां अहिड़ो ॿुधो आहे कि तव्हां 4 ॼणनि रिज़ाइन कई आहे। छा इहो सत्य आहे? बिल्कुलु हुन में कोई बि सत्य न आहे। मां त बिल्कुलु रिज़ाइन कई ई कान्हे। बराबरि आहे। तव्हां रिज़ाइन न कई आहे त तव्हां पंहिंजा पुरावा ॾेई सघो था? तव्हां छा हिन मंदिर जी ऑडिटिंग तव्हां कंदा आहियो? बिल्कुलु ऑडिट हिन दफ़े बि मां ई कई आहे ऑडिट। तव्हां मूंखे ॿुधायो ही ऑडिट हिन जे अंदरि कढो पना। ही ऑडिटिंग रिपोर्ट तव्हां असांखे ॾेखारे रहिया आहियो। बिल्कुलु ही ऑडिटिंग रिपोर्ट आहे दी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट एक्ट। ही सभु तव्हां हींअर त सही बिना आहे, जेकी कॉपी हूंदी आहे तव्हां वटि इहे ओड़ा सब रजिस्टर खे ॾियणी आहे। अच्छा, ऐं हिन खां अॻे साल बि ॾिनी हुई तव्हां? माना तव्हां हींअर ऑन रिकॉर्ड ऑफिशियल तव्हां हिन में कहिड़ी पोस्ट ते आहियो? ट्रस्टी उन टाइम खां ई सेक्रेटरी तव्हां आहियां। तंहिंखां पोइ अञा ताईं काई बि अच्छा ऑफिशियली अच्छा कान थी आहे, मीटिंग न थी आहे। पर हिन में सुभाणे कुझु पैसनि जो घोटालो थियो हुजे या कुझु अहिड़ी रिपोर्ट आई हुजे, हिन ऑडिट रिपोर्ट में कुझु आयो आहे अहिड़ो? न ईंदो ई कान। मंदिर जे कम में कोई बि घोटालो न हूंदो आहे, ख़ाली पंहिंजियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। अच्छा अच्छा, ठीकु आहे। घोटालो केर बि न कंदो आहे, न पहिरियों हो, न अॼु आहे, न सुभाणे थींदो। हीअ वॾी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। धन्यवाद। ही ख़ाली ॻाल्हियूं आहिनि। सिंधी भाउर सभु ख़ुशि हुजनि। असांजी त हिकिड़ी मंदिर खे मंदिर जे हिसाब सां हलाइणु खपे। इहा असांजी भावना आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। बसि इहे 2 अखर लाइ असां तव्हां पुॻासीं। असांखे झूलेलाल जा जेके ॿिया मेंबर आहिनि उन्हनि लाइ बि मान आहे, तव्हांजे लाइ बि मान आहे। सभु असांखे ख़ुशी आहे कि झूलेलाल मंदिर एतिरो डेवलप थियो आहे। गांधीधाम जो सभिनी भाउरनि गॾिजी करे अॻिते बि सुठो ई थींदो। ऐं कोशिशि करे ईअं जवान ट्रस्टी ई खणंदासीं, जेके बि खणंदासीं। बराबरि आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजा मेला मलाखर हमेशह हलंदा रहनि। असां दुआ कंदासीं। मां महेश पी आहूजा तव्हां सां गॾु आहियां। जय झूलेलाल। SKTV तव्हांखे मिलाईंदी ॿियनि ट्रस्टियुनि सां बि। ऐं सभिनी खां वॾी सुठी ॻाल्हि आहे त अञा ताईं श्री नाऊमल जी जा सन जेका आहिनि हेॾनि सालनि खां सेवा ॾेई रहिया आहिनि। झूलेलाल जी महिर आहे ऐं उहे अॼु इन पद ते क़ाइमु आहिनि ऐं गुज़िरियल 4 सालनि खां वठी ऑडिट रिपोर्ट ॾेई रहिया आहिनि, जंहिंजी उन्हनि पेश कई आहे। अॻियां कुझु ट्रस्टियुनि सां पाण मुलाक़ात ॾेखारियूं था।